अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये असांजी ॾुखोयो हिकिड़ी वीडियो आहे। हथबदी अर्ज़ा कयूं कंहिं जीजन माओ जी हे पोस्ट असांखे चयो अथसि मुंहिंजी ख़ुदा करणु अॻिते शेयर कयो। याकूब चानियो दरवेश आहे हिकु मलंगटन ग़ुलाम अली जो आहे जेको 7 सालनि खां गुम थियल आहे। त ॿुधण में आयो आहे त घोटकी मुशर फिरोज़ लाड़काणे अपर सिंध वारे पासे ॾे आहे। मुंहिंजी जेका हीअ वीडियो आहे दोस्तों अॻिते शेयर कंदा। ही याकूब चानियो जी अमड़ पंहिंजे पुट जी वीडियो ॾिठई त पुछंदो पिए रोई पई त मुंहिंजो पुटु 7 साल थी आहिनि गुम आहे, कंहिंखे मिले त असां सां मिलायो। उन माउ जी आस ऐं उमेदूं आहिनि उहे लुड़क जेके वहंदड़ आहिनि उन्हनि खे रोकिजांइ, पंहिंजो बचो मिलाइजे। ऐं मूंखे ई पोस्ट लाइ साबिर गेरड़े जो अर्ज़ु आहे ऐं ज़ीशान निज़ामाणी गवर्नर निज़ामाणी जो अर्ज़ु आहे। फ़कीर मंशाद रियाज़ खोसे अवेस ख़ासकर ऐं मिटनि माइटनि ऐं उन्हनि जे जेके रिश्तेदार आहिनि उन अर्ज़ु कयो आहे असांजो पिरी मिली सघे वॾी महिरबानी। जेके टोंड ग़ुलाम अली जा सोशल वर्कर वारा आहिनि, साबिर हुसैन गेरड़ो साहिबु, अवेस ख़ासकरी, रियाज़ खोसो ऐं ज़ीशान निज़ामाणी गवर्नर जेको आहे उहो तमामु प्यारो। उन जी वॾियूं पोस्टूं हलनि पियूं। घोटकी नौशेरो फेरो शिकारपुर वधीक वीडियो दरवेश जी मोकिलियो था। तव्हां उन वीडियो ॾिसी करे जंहिंखे मिले असांखे मैंशन करे वधि खां वधि हिन पोस्ट खे शेयर कयो जीअं हीअ मलंग उन माइटनि खे मिली सघे। फी सबिल्लाह असांजो हिन आधी राति जे टाइम ते मूंखे भाउ साबिर गेरड़े जी फ़ोन आई, ज़ीशान गवर्नर निज़ामाणी जी फ़ोन आई, फ़कीर मंशाद चयो, भाउ रियाज़ खोसे चयो, अवेस ख़ासकर जेके टन ग़ुलाम अली किंग आहिनि जेके सोशल वर्कर ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त जेको आहे हैदराबाद में हींअर उन वटि मौजूदु आहियां, मंसूर जतियाल वॾो थोराइतो आहियां। उन जी वॾियूं महिरबानियूं राति जो 12 बजे मूंखे उथारे चई पोस्ट ठाहे कि अमड़ जो बचो पंहिंजो मिली सघे। तंहिं करे वीडियो असां रखूं था, उनजी मलंग जी तव्हां वीडियो खे शेयर कजो ऐं मलंग जी वीडियो ॾिसो, मलंग जा जेके आहिनि ॻोल्हे सघनि। ऐं दोस्त लाड़काणे घोटकी वारे पासे जो 10 मिलिया आहिनि उते आई मलंग जंहिंखे मिले ख़ुदा रा धणे ते मिली सघे। ऐं पोस्ट जे हेठां नंबर ॾिनल आहे, उहो नंबरनि ते राब्तो कंदा। महिरबानी दोस्त।